अमीर अल बहर ज़िले नौशहर फिरोज जे सदर अयाज मल्लाह जी ज़री ज़मीन ते कब्ज़े खिलाफ मल्लाह बिरादरी जो एहतजाज। कब्जा करती मलान सा ज्यादतियों अयाज मल्लाह जे ज़मीन ता कब्जा मलान सा ज्यादतियों मलान जे ज़मीन ता कब्जा मलान जे ज़मीन ता कब्जा अयाज मल्लाह जे ज़मीन ता कब्जा। तफसील मूजिब अमीर अल बहर ज़िले नौशहर फिरोज जे सदर अयाज मल्लाह जी ज़री ज़मीन ते कब्ज़े खिलाफ अमीर अल बहर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां दाऊद मल्लाह, उस्ताद नवाज़ हुसैन मल्लाह, हारून मल्लाह, लखमीर मल्लाह, सिकंदर मल्लाह ऐं ॿियनि नवाब वली मोहन प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो आहे त मोरी में अयाज मल्लाह जी ज़री ज़मीन ते 62 माण्हुनि नज़ीर ज़रदारी, अल्लाह वसायो ज़रदारी 8 एकड़ ज़री ज़मीन ते हथरनि जे ज़ोर ते कब्ज़ो कयो आहे जेका नाइंसाफ़ी आहे। मल्लाह बिरादरी अमन पसंद बिरादरी है जेका जेड़ो जटो नथी चाहे। इन्हनि आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त ज़मीन ता कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। HRJ न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJ न्यूज़।